महकमा वापटा अपना वादा पूरा करने में नाकाम हो गया। सिंध यूनाइटेड पार्टी की कॉल पर सेवर शरीफ में शहरियों ने बिजली की गैर एलानिया लोड शेडिंग के खिलाफ शटर डाउन हड़ताल करके एक हफ्ता कबल इंडस हाईवे रोड ब्लॉक करके एहतजाजी मुजाहिरा किया था। इंतजामिया ने झूठी तसल्ली देकर धरने को खत्म करा दिया था, मगर एक हफ्ता मजीद गुजरने के बावजूद भी बिजली की गैर एलानिया लोड शेडिंग का सिलसिला खत्म न हो सका। इस दौरान मुजाहिरे में मौजूद सिंध यूनाइटेड पार्टी के रहनुमा अली नवाज रिंद, मजहबी रहनुमा सफदर नजफी, दुकानदार एसोसिएशन रहनुमा अली नवाज सोलंकी और दीगर ने मीडिया से गुफ्तगू करते हुए कहा कि सर जी तक खबर है तो मुसलसल सेवण जो बाशऊर अवाम सरापा एहतजाज रोडन ते आहे। तकरीबन 20 खां 25 ॾींहं थी विया आहिनि असां गजी सियासी समाजी शहरी दुकानदार यूनियन जेके सभु सरापा एहतजाज आहिनि। अफ़सोस सां चवणो पए त सीओ पंहिंजे जेको आहे पंहिंजो ज़ातियात ते लही वियो आहे। बजाए असांखे लोड शेडिंग घटि करण जे लाइ असांखे हिकिड़ी हेसाइण जी कोशिशि कई पई थी वञे ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायां त मौजूदु शहरी असांजा सिंध यूनाइटेड पार्टी जा साथी उन जे मथां अदीबनि जे मथां असांजे दोस्तनि जे मथां एफआईआरूं कयूं आहिनि। असां उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था, जेतिरी कयूं ओतिरी घटि आहे। पर असल में दारोमदार इहा आहे त अलाए छो सीओ वापडा एक्शन जेके पंहिंजे होड़ ते क़ाइमु आहिनि असांखे लोड शेडिंग जे बजाए करे असांखे माना जेको आहे ॼाणी वाणी हू सम्झनि था असां हिन ते एफआईआर करंदा ऐं शहरी ख़ामोश थींदा। असीं तव्हांजे मीडिया खे तवकर सां ॿुधायूं था त कल्ह एफआईआर कई, अॼु उहे असांजा साथी पंहिंजी बेल कराए असांजे एहतजाज में बीठा आहिनि। असांजो इहो 2 महीननि खां हले पियो, लोड शेडिंग ख़तमु कयो, लेकिन हीअ असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हनि के ऐं ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पए त हिन असांजे तहरीक जा जेके सरवाण दोस्त आहिनि, तंज़ीम मुख़्तलिफ़ तंज़ीम जा अॻवान आहिनि, उन्हनि ते हिननि कूड़ियूं एफआईआरूं कराए असांखे हिननि जहिड़ो अल्टीमेटम ॾिनो आहे त असां तव्हांजी तहरीक अॻियां हलणु कोन्दासीं। इहा हिननि खे भुल आहे ऐं सूमर जे ॾींहुं जीअं दोस्त असां चई विया आहिनि इंशाअल्लाह अहिड़ी तहरीक जो आगाज़ थींदो ऐं असां मेन रोड ब्लॉक कंदासीं। तेसीं ताईं न उथंदासीं जेसि ताईं कूड़ियूं एफआईआरूं ख़त्म कोन थियनि ऐं जेसि ताईं लोड शेडिंग ख़त्म कोन थिए। मुजाहिरीन ने मुतालबा करते हुए कहा कि अगर 4 रोज में गैर एलानिया लोड शेडिंग और शहरियों पर दर्ज झूठे मुकदमात खत्म नहीं किए गए तो इस बार फिर इंडस हाईवे रोड पर धरना देकर रोड ब्लॉक करेंगे। वश न्यूज़, सेवर शरीफ, सिंध।